मुल्क में ईद उल फितर मज़हबी अक़ीदत एहतराम सां मल्हाई पई वञे। नंढनि वॾनि शहरनि में ईद निमाज़ जा हज़ारे नंढा वॾा मेड़ाका। मुस्लमान उम्मत ऐं मुल्क जी सलामती तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं पियूं वञनि। इस्लामाबाद जी फैसल मस्जिद, लाहौर जी बादशाही मस्जिद, कराची जे पोलो ग्राउंड में ईद निमाज़ जा मेड़ाका। भारत, बांग्लादेश, ओमान, ईरान, इंडोनेशिया, मलेशिया, ऑस्ट्रेलिया में भी ईद उल फितर मल्हाई पई वञे। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां सॼी क़ौम ऐं आलम इस्लाम खे ईद उल फितर जूं वाधायूं। पंहिंजे जारी कयल बयान में सदर आसिफ अली ज़रदारी चयो त रमज़ानुल मुबारक सब्र, इबादत ऐं ग़रीबनि जी मदद जो दर्स ॾींदो आहे। असल ख़ुशी ॿियनि सां ख़ुशियूं वंडण में आहे। कोशिश कजे त ज़रूरतमंदनि जी मदद लाइ ज़कात, सदको ऐं फितरानो वधि खां वधि अदा कयो वञे। दुआ आहे त अल्लाह ताला मुल्क खे अमन ऐं ख़ुशहाली जी वाट ते आणे। मज़लूम कश्मीरियुनि खे मालिक साईं जल्द आज़ादी नसीब करे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त ईद उल फितर ख़ुशी, भाईचारे, हमदर्दी ऐं शुक्र करण जो दर्स ॾिए थी। रमज़ान जी तरबियत खे आम ज़िंदगियुनि में जारी रखण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान खे अंदरां ऐं ॿाहिरां ख़तरा आहिनि, उन लाइ मुतहद थियणो पवंदो ऐं इंतिहा पसंदी, नफ़रत ऐं फ़िरक़ेवारियत खां बचणो पवंदो। माशी इस्तिकाम ऐं क़ौमी बदी सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। हुकूमत इक़्तिसादी बहाली, अमन अमान लाइ कोशिशूं करे पई। पाक फ़ौज जे शहीदनि जी क़ुर्बानियुनि खे ख़राज पेश करियूं था। कश्मीरियुनि ऐं फ़लस्तीनी भाइरनि समेत मज़लूम मुस्लमाननि सां पाकिस्तान हमेशा गॾु बीठल रहंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो उज़्बेक सदर सां टेलीफोनिक राब्तो। वज़ीर आज़म राब्ते दौरान शौकत मिर्ज़ियोयव खे ईद जूं वाधायूं ॾिनियूं। अॻवाननि पारां ॿिन्ही मुल्कनि जे अवाम जी सलामती ख़ुशहाली लाइ दुआ कई वई। उज़्बेक सदर शौकत मिर्ज़ियोयव पाकिस्तान जे अवाम लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। चेयरमैन जॉइंट चीफ्स ऐं सर्विसिस चीफ्स पारां क़ौम खे ईद जूं वाधायूं। ISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त रमज़ानुल मुबारक जे आख़िर में ईद उल फितर इतिहाद, हमदर्दी ऐं शुक्रगुज़ारी जी अलामत आहे। जवाननि ऐं ऑफिसरनि लाइ ईद जी ख़ुशी पंहिंजे ख़ानदान खां परे रही क़ौम जो दिफ़ा करणु आहे। फ़ौजी जवान ख़ानदान सां अमन, ख़ुशहाली ऐं भाईचारे खे हथी वठण जी कोशिश कंदो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ लाहौर में ईद जी निमाज़ अदा कई। सदर आसिफ अली ज़रदारी नवाब शाह में ईद उल फितर जी निमाज़ अदा कई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गढ़ी खुदा बख्श में ईद जी निमाज़ अदा कई। सीनियर वज़ीर शहज़िल इनाम मेमण रावल शर्जील टंडो जाम में ईद जी निमाज़ अदा कई। गवर्नर हाउस में ईद उल फितर जी निमाज़ अदा कई वई। गवर्नर कामरान टेसूरी, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, फारूक सत्तार ऐं ॿिया शरीक कतर, ईरान, सऊदी अरब ऐं UAE जा सफ़ारतकार पिणु मौजूदु हुआ। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी ईद निमाज़ खां पोइ शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़िरी। शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़िरीअ जे मौक़े ते बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जी सलामती, अवाम जी ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बि शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़िरी भरी। पाकिस्तान मुआशी ऐं दहशतगर्दी जे संगीन चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे। ईद असांखे हमदर्दी, भाईचारे ऐं ज़रूरतमंदनि जो साथ ॾियण जी अहमियत सेखारे थी। PP हमेशह इंतिहा पसंदी ऐं डफेड़ पखड़ींदड़नि ख़िलाफ़ ॼमी बीठल आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ईद जे मौक़े ते पैगाम। आज हम ईद का दिन मना रहे हैं। हमारा मजहब भी हमें गले मिलने की बात करता है। हम सबसे गले मिले, हम आपस में सब एक हों, हम अपने दिल से, ये नहीं कि सिर्फ हम सियासी बात के तौर पर बात कहें, लेकिन दिल से जो पॉजिटिविटी के साथ आगे चले। ठीक है, आप हुकूमतों पे तनकीद करें, हुकूमतों में कोताहियां हैं, कमियां हैं, परफेक्शन नहीं है हमारी सोसाइटी में, हम में कमी कोताही होगी, आप उस पर बिल्कुल तनकीद करें, आपका राइट है। लेकिन आप बिल्कुल एक्सट्रीम में एक जगह आप मार दूंगा, काट दूंगा और जला दूंगा, उस सियासत को मेहरबानी करके इस मुल्क में दफन कर। ये तो बहुत बड़ी हमने बात कर दी कि कैनाल बनेंगे, लेकिन प्रेसिडेंट के ऑफिस की ये भी नहीं कि एक डिस्पेंसरी भी किसी को अप्रूव कर सकते। आइन में उनका राइट ही नहीं है। मैं पहले भी कह चुका हूं, इसी जगह पे कह चुका हूं कि कैनाल नहीं बनेंगे, कैनाल नहीं बनेंगे, कैनाल नहीं बनने देंगे। क़ौम खे ईद उल फितर जूं वाधायूं ॾियां थो। दहशतगर्दीअ जे अफ़सोसनाक वाक़िअनि में शहादत माणींदड़ शहरियुनि ऐं फोर्स जे जवाननि जे वारसनि सां हमदर्दीअ जो इज़हार कयां थो। मुल्की चैलेंजिस लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। मुल्क दुश्मन असां में विरासत चाहीनि था। असांखे इख़्तिलाफ़ विसारे मुल्क लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। सॼी क़ौम खे मुतहद थियणो पवंदो। सिंध सरकार ट्रैफ़िक निज़ाम खे बहितर कयो। डंपर ऐं बस ड्राइवर जी ग़लती आहे त उनखे गिरफ़्तार कयो वञे। ईद खां पोइ ट्रैफ़िक निज़ाम ते सख़्तीअ सां अमल दरामद कराइणो पवंदो। ट्रैफ़िक हादसनि ते सियासत करणु न घुरिजे। सीनियर वज़ीर शहज़िल इनाम मेमण जूं टंडो जाम में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं केनाल्स कंहिं सूरत में क़बूल न आहिनि। केनाल्स बाबति प्रोपेगेंडा कयो पियो वञे। Assalamu alaikum. I'm Scott Urbal, and on behalf of the U.S. Consul in Karachi, we want to wish you all a very special Eid. ईद के लजीज पकवाना से लेकर आपस में खुशियाँ बांटने की खूबसूरत रिवायत तक हमें यह खास लम्हे आप सब के साथ गुजारना अच्छा लगता है। ईद जा लम्हा पंजान प्यारान संगार
खुशी मल्हायण लाइ हूंदा आहिनि। अमरीकी कौंसलेट कराची ये नेमगाची दुराहे महलूका ईद बरकत और रहमत मुराद दबान। To everyone celebrating, may your Eid be filled with happiness, peace, and prosperity. मैं दुआएं कि मच्छी के रोज वते गोमा वशी प्यारे। उम्मीद है कि ये ईद आप सब के लिए खुशी, इत्मीनान और खुशहाली की नवीद बनकर आए। उम्मीद था कि यह ईद आवा लाए खुशी, सुकून आई खुशहाली खानी अच्छी। Eid Mubarak From all of us At the U.S. Consulate In Karachi. ईद जे मौके ते कराची में अमरीकी कौंसल खाने तरफां बि मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में ईद जूं मुबारकूं। ईद जे मौके ते ख़ुशियुनि भरियल ॾींहुं, सुकून ऐं ख़ुशहाली समेत ॿियनि ख़्वाहिशुनि जो इज़हार। LPG 54 पैसा फ़ी किलो महांगी। ओगरा LPG जी क़ीमत में 54 पैसा फ़ी किलो वाधि करे छॾी। क़ीमतुनि में वाधि जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। नोटिफिकेशन मूजिबि LPG जी नई क़ीमत 248 रुपया 37 पैसा फ़ी किलोग्राम मुक़ररु कई वई आहे। उमरकोट में जवाबदारनि घर में घिड़ी पिस्टल जा फायर करे शादीशुदा नारी खे क़त्ल करे छॾियो। खोसा पाड़े में जवाबदारनि घर में घिड़ी शबाना दी सईद खान खोसो खे पिस्टल जा फायर कया। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नारी जो लाश खणाए सिविल अस्पताल पहुचायो। पुलिस जो चवणु आहे त नारी खे मथे में 2 गोलियूं लॻल आहिनि। मामले जे मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच करियूं पिया। ईद उल फितर के मौके ते भी सिंधु दरिया ते धाड़े खिलाफ सिंध में एहतजाजी तहरीक जो सिलसिलो जारी। तकरारी केनालन खिलाफ शागिर्द, उस्ताद, वकील, सहाफ़ी, सियासी समाजी धुरियूं तोड़े क़ौम परस्त मज़हबी जमायतुनि जा कारकुन रोडनि ते निकिरी आया। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बिन नज़ीराबाद, सखर ऐं लाड़काणे डिवीज़नुनि जे नंढनि वॾनि शहरनि में पैदल मार्च, रैलियूं ऐं धरणा। ईद जे ॾिहाड़े ते सचल ॻोठ ईदगाह कराची में केनाल्स ख़िलाफ़ एहतजाज। हैदराबाद नौशेर फिरोज़, जामशोरो, नसीराबाद, सकरन, जामसाब, जरवार, जाती, जोही, खोड़ा, सिंधड़ी, मेहड़, कंडियारो, जोंगल, फौलजी स्टेशन, सुल्तानपुर, शिकारपुर, टंडो, जाम, तंगवाणी, ठारूशाह, उडेरुलाल, चेल्हार, जाती, मातली, कढण, नंगर, पारकर, पिथोरो, खोरवा, पडीदन, सन, शहदादपुर, शाहपुर जानिया, नऊं दिरो, अमनाबाद वारे ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया। अॻवाणनि जो चवणु आहे त सिंधु दरिया मां नवां केनाल कढण सां लाड़पट्टी, सिजावल, बदीन, ठटे ज़िलनि खे समुंड गिड़काए वेंदो ऐं सॼी सिंध सुकी वेंदी। सिंधु दरिया सिंधियुनि जो जियापो आहे। सिंध जो बचो पंहिंजे दरिया खे बचाइण लाइ विढ़ंदो। चोलिस्तान ऐं ॿिया केनाल क़बूल न आहिनि। सिंध खे बंजर बणजण न ॾिनो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जे बमबारीअ जी धमकी ते ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई जो रद्द अमल साम्हूं अची वियो। चवे थो अमरीका इसराइल जी दुश्मनी हमेशह खां रही आहे। जेकॾहिं अमरीका अहिड़ो क़दम खयो त उनखे सख़्त जवाबी धक रसंदो। जेकॾहिं अमरीका पहिरीं चियां ईरान में बग़ावत जो सोचींदो त ईरानी अवाम उन सां पाण निभाईंदो।